पिरियालो शहर ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि में इलेक्शन जूं सरगर्मियूं तेज़। पीएस सेक्रेटरी किंगरी मुस्लिम लीग फंक्शनल जो उम्मीदवार पीर पगार जो फर्जन अगोणो एमपीए सैयद राशिद शाह राजदी कोट कायमदीन ओढो पहुची ओढा बिरादरी जे मौजूद शख्सियत इलाही बख्श ओढो सां अमर जी वफ़ात ते ताज़ियत कई ऐं ॻोठ भुट्टा अल्ट्रा में पहुची ॻोठ भुट्टा अल्ट्रा में मोहम्मद रफ़ीक भुट्टो सां सोट जी वफ़ात ते ताज़ियत कई। उन मौके ते मुस्लिम लीग फंक्शनल अगवान सैयद राशिद शाह राजदी ऐं भुट्टा बिरादरी जे अगवाननि सां इलेक्शन बाबति ॻाल्हि ॿोल कई। उन मौके ते राशिद शाह राजदी ॻाल्हाईंदे चयो त ख़ैरपुर पीर जो ॻोठ ऐं मुख़्तलिफ़ इलाक़नि में जमीयतुल उलमा इस्लाम सां इतिहाद कयो ऐं इलेक्शन खटे अवाम जी ख़िदमत कंदासीं। सैयद राशिद शाह राजदी वधीक चयो त पीपल्स पार्टी वारनि गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां सिंध खे ॿिन्हिनि हथनि सां लुटे तबाही जे किनारे ते पहुचाए छॾियो आहे। पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल वाहिद पार्टी आहे जेका ग़रीब अबोझ माण्हुनि जी मदद पई करे। मां पिरियालो शहर ऐं ॻोठनि में तरक़ियाती कम करण लाइ मेगा प्रोजेक्ट जो जल्द ऐलान कंदुसि। सैयद राशिद शाह गॾु तालका किंगरी ऐं ख़ैरपुर जा केतिरा ई अगवान साणस गॾु हुआ। उन मुक़्ते यूसी ओढा अल्ट्रा जो चेयरमैन हुसैन बख्श नाले जो ज़िला ख़ैरपुर जो काउंसलर आरिफ ओढो यूसी कोट मीर मोहम्मद अगोणो नाज़िम मुमताज़ नाले जो ऐं ॿिया केतिरा ई माण्हू मौजूद हुआ।